अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो तकरार ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 45 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उनखां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उनखां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 46 किस्त नंबर 14। दोस्तों हिन सीन में हिन ॿरंदड़ बाहि ते गौर कयो त हिन वक़्तु हीअ ॿरंदड़ बाहि बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहे। दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त हिन वक़्तु हीअ जेका बाहि ॿरे पई सा बिल्कुलु न ॿरण जे बराबरि ॿरे पई ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो उहा साॻी बाहि हाणे त भड़की उठी आहे। दोस्तों उहा बाहि जेका 2 सेकंड पहिरियां बिल्कुलु न हुअण बराबरि ॿरी रही हुई ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ उहा बाहि एॾी वॾी कीअं भड़की उठी, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि जे अंदरि। बहरहाल दोस्तों इहा बि कोई मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त इहा मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त इहा मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 47 किस्त नंबर 14। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिंजी सिसीअ जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहा बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त इहा मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 48 किस्त नंबर 15। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते ही माइक जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहा बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त इहा मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 49 किस्त नंबर 16। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे पूरो माइक जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों हिते ही माइक जो पूरो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 50 किस्त नंबर 16। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन नैना छोकिरी ते गौर कयो त हिन वक़्तु हीअ छोकिरी हिन खंबे जे बिल्कुलु क़रीब बीठल आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिन वक़्तु हीअ नैना छोकिरी हिन खंबे जे बिल्कुलु क़रीब बीठल आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे त उहा छोकिरी इन खंबे खां काफ़ी परे बीठल आहे। दोस्तों जेका छोकिरी 2 सेकंड पहिरियां हिन खंबे जे बिल्कुलु क़रीब बीठल हुई ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ उहा छोकिरी हिन खंबे खां एतिरो परे कीअं थी वई। जीअं ई कैमरा जो रुख बदिलियो त 2 सेकंडनि जे अंदरि छोकिरी पंहिंजी जाइ कीअं मटाई। बहरहाल दोस्तों इहा बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त इहा मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, हिन वीडियो में प्यार भरी कमेंट में ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उनखां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उनखां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो त जीअं हर मुंहिंजो नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।